बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साइम सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सुभान अल्लाह। जी नाज़रीन, दानिश मेहदी जो सलाम इश्क सलाम सिंध क़बूल कंदा। प्रोग्राम में अॼु सिंध जे सक़ाफ़त जो ॾियारे ते सॼी सिंध सॼी दुनिया मौजूदु आहे ऐं पंहिंजे पंहिंजे लेवल ते पंहिंजे पंहिंजे घरनि में पंहिंजे पंहिंजे ॻोठनि में शहरनि में रोडनि ते गिचनि में ऐं मुल्कनि में पाण सिंध जी सक़ाफ़त जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं ऐं दिलि सां ऐं जज़्बे सां पंहिंजी सक़ाफ़त सॼी दुनिया खे ॾेखारे रहिया आहियूं त छा मोहबत आहे, छा इश्क आहे, छा निवड़त आहे ऐं छा महिनत आहे ऐं छा जज़्बो हूंदो आहे। अवां सभिनी खे हिन प्रोग्राम में भलीकार चवंदासीं। प्रोग्राम में मुंहिंजो प्यारो मुंहिंजो ख़ासि मुर्तज़ा मजबूर प्यारो भाउ। जेॾो तुंहिंजो नाव बाज बोॾियाई मङा, जेॾो तुंहिंजो नाव बाज बोॾियाई मङा, रियत थंभे रियत सोणीअ तूं छपर तूं छांव, कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभखे। सभिनी ॾिसंदड़नि खे मूं फ़क़ीर तरफ़ां सिक भरियो सलाम ऐं शाल भिटाई जे भोंय ते हुजो, कलंदर लाल शहबाज़ जे नगरीअ में हुजो या सचल जे छांव में हुजो। पूरी सुवारी सिंधड़ीअ जे ऐं मोहन जे दड़े जा जेके वारिस आहिनि उन्हनि सभिनी खे मूं तरफ़ां सिक भरियो सलाम ऐं मेरान टीवी जे पूरे सथ तरफ़ां 6 डिसंबर जो ही जेके ख़ुशियूं आहिनि उहे अव्हां खे लख लख मुबारकूं हुजनि। ऐं दानिश तव्हां अॼु बेतुब पढ़ियो, मूंखे इंतिहाई ख़ुशी थी ऐं हर लम्हे तव्हां शब मेरान हुजे या ॿिया प्रोग्राम हुजनि उन में बेतनि जी ॻोल्हा ज़रूरु कंदा आहियो, पर अॼु भिटाई खे तव्हां पढ़ियो आहे, मूंखे इंतिहाई ख़ुशी थी आहे। छो त अॼु तव्हांखे ख़बर आहे त मेड़ा काम अची चुका आहिनि ऐं रंग निखरी चुका आहिनि। दुनिया जी कहिड़ी कुंड कुड़छ बि हुजे उनखे असां हिन सक़ाफ़ती ॾींहं जे हवाले सां ऐं जेकी असांजी सिंधी मीडिया आहे, प्रिंट मीडिया या इलेक्ट्रॉनिक मीडिया, उन्हनि हिनखे गॾे छॾियो आहे। ईअं थो त लॻे त असां में का विथी कोन्हे, दुनिया जो हर माण्हू असां सां गॾु। यस, बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु ईअं आहे। बल्कि हिकिड़ी ॻाल्हि मां चई छॾियां, ॻाल्हि बिल्कुलु मुश्किल आहे। जीअं त मज़हब इस्लाम आहे ऐं मज़हब इस्लाम ऐं फितरत आहे, बिल्कुलु ईअं ई सिंधी कल्चर ऐं फितरत आहे। असां सॼे साल हिन फितरत खे असां अपनाईंदा आहियूं पंहिंजे गुफ़्तगू में, पंहिंजे रख रखाव में ऐं इबादत में रहंदा आहियूं। कोशिश में इहा हूंदा आहियूं त अॻे खां अॻु भरो कीअं वञूं, अॻे खां बहितर कीअं कयूं, उन में कंहिं कोड़ी कोशिश वठूं। दुनिया में ईअं थींदो आहे त दुनिया जा माण्हू ॿिए माण्हू खे ॾिसी करे पोइ उहो मोड़ कंदा आहिनि, पर सिंध जा माण्हू, दानिश मूंखे हिन ॻाल्हि जी ख़ुशी हूंदी आहे त सिंध जा माण्हू पंहिंजे कल्चर में उहा जेका नवाण पैदा कंदा आहिनि, पंहिंजूं रीतूं रस्मूं कचहरूं ऐं जेके शादियूं मुरादियूं आहिनि उन्हनि में रंग विखेरींदा। इहो हुननि जो पंहिंजो नाज़ बि आहे, अंदाज़ बि आहे। जेको अॼु तव्हां रोडनि रस्तनि ते ॿार हुजनि, वॾा हुजनि, नंढा हुजनि, मुंहिंजियूं भेनरूं हुजनि या मुंहिंजियूं अमड़ियूं हुजनि, उहे सभु ऐं उन्हनि खे जज़्बु आहे जॾहिं हीअ सभु शयूं ठाहियूं आहिनि न, इहो कल्चर उन्हनि जो ई आहे ऐं उन्हनि जे नाव बि आहे। अॻिते रहंदा असांजा ख़ूबसूरत महिमान वेठा आहिनि। बिल्कुलु अॼु असांजी हिन पिंडाल में स्टूडियो में सिंध जा तारीख़ी महिमान, इन्हनि जी जेकी रिसर्च आहिनि, इन्हनि जेकी कोशिशूं ऐं काविशूं आहिनि, उन जे करे सिंध जा नौजवान, सिंध जा प्रोफेशनल्स हसीन ऐं स्ट्रॉन्ग थींदा रहंदा आहिनि। भलीकार चवंदासीं मोहतरम जनाब सलीम भुट्टो लतीफ़ी साहिब खे। वेझा आहियूं, थोरी 19-20 विथी आहे, पर अॼु सभु गंढिया पिया आहियूं ऐं दुनिया सां गंढियल बि आहियूं। अॼु हिकु रंग में रंगियल आहियूं त पोइ विथी कान्हे का, तफ़रीक़ ख़तम थी वई आहे, फ़र्क़ु ख़तम थी वियो आहे। जी हा, सभु विछा पोइ ते रहिजी विया। ॾियारे जूं मुबारकूं हुजनि, हिन ईद जूं मुबारकूं, हिन ख़ुशियुनि जूं ऐं अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मौला तोखां मुंहुं घुरिया जंहिं अमर जी इहा दुआ पूरी थी आहे त उते तव्हां वालदेन बि आहे त तव्हां किथां ॾिसो। अॼु मूं जहिड़ी केर जीअं सुहा सरतनि विच में, वाह। अॼु मूं जहिड़ी केर जीअं सुहा सरतनि विच में, आणे अंगण धरिया पिरी पंहिंजा पेर, वाह अॼोकी वेर जीअं सिकी गॾुसि सॼणे। क़ौमी काज जूं लख लख वाधायूं सभिनी ॿुधंदड़ ॾिसंदड़ तव्हां दोस्तनि खे बि, जेके मौजूदु आहियो, जेके अॻु पोइ ॾिसंदा ॿुधंदा असांखे, उन्हनि लाइ बि सभु क़ौमी काज जूं वाधायूं हुजनि। सलीम भुट्टो लतीफ़ी साहिब सॼो ॾींहुं, सॼो हफ़्तो, सॼो साल सिंध जी सक़ाफ़त ऐं सिंध जी ख़िदमत कंदा रहंदा आहिनि ऐं अव्हां ॿई मिली करे पंहिंजे प्रोग्राम्स में जॾहिं अव्हां सेलिब्रेट कंदा आहियो, पोइ छा त ॻाल्हि हूंदी आहे, छा त हुन में हिस्ट्री हूंदी आहे, छा त हुन में नॉलेज हूंदी आहे। दानिश मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदो हलां, ज़रूरु मां महिमान जी तारीफ़ कराईंदुसि।
पर सिंध जा माण्हू या नौजवान जा ख़ासि करे साईं पढ़िया लिखिया आहिनि, ॿिया महिमान जेके वेठा आहिनि, जा असांजो साम्हूं जेके असांजा वंद वेठा आहिनि, सुगड़ वेठा आहिनि, ॾाह वेठा हूंदा आहिनि। आउं चवंदो आहियां त सिंध जो नौजवान जेको बि आहे उहो सम्झंदो आहे ॿिए जे आसिरे में हूंदो आहे, पर ईअं कोन थींदो आहे। सिंध जा माण्हू खोड़ असां जेको बि सोचूं था असां पंहिंजो दगु पाण ठाहियूं था, ऐं असां लाइ दगु आहे बि सही। ऐं असां लाइ जॾहिं एतिरो मज़बूत कल्चर आहे, असांजी एॾी मज़बूत सकाफ़त आहे, त पोइ उन में तव्हां जेतिरो बि पोरियो कयो न उहो घटि लॻंदो आहे। ऐं असां जेतिरो पोरियो असांजो आहे ऐं असांजे झोलीअ में आयो आहे, यकीन ॼाणो ईअं लॻंदो आहे त अञा का सुर्की पीती आहे असां अञा उन पंध कयो आहे। त तव्हां साईं सां गॾोगॾु सरमद सिंधी जो असांखे आलाप अॼु बि ॿुधण में अचे थो, ऐं उनजो शागिर्द बि आहे। अहमद मुग़ल ॿुधूं या सरमद अयाज़ ॿुधूं या वरी सरमद सिंधी जा ॿोल ॿुधूं त उन में किथे न किथे ख़ुशी थींदी आहे, उहो मिठास असांखे ईंदो आहे। सरमद अयाज़ मौजूदु आहे। सरमद अयाज़ खे भलीकार चवंदासीं। सरमद कीअं? सलाम, वॾियूं महिरबानियूं। 6 डिसंबर जूं तव्हांखे वाधायूं हुजनि। असांजी ईद जो ॾींहुं आहे ऐं असांजो तारीख़ी ॾींहुं आहे। जीअं मिसाल हिकिड़े पंजाबी जे शाइर चयो त सिंध जा माण्हू, सिंध जा शाइर पंहिंजी धरती खे ॻाइनि था ऐं पंहिंजी सुञाण पंहिंजी धरती खे उन्हनि एतिरो ॻायो आहे जो असां पंहिंजी धरती खे कॾहिं तीअं सां माना ॻायो ई न आहे। ही पंहिंजी धरती खे रोज़ पिया ॻाइनि, शाइर बि ॻाइनि पिया, फनकार बि ॻाइनि पिया। टीवी ते जेके डायरेक्टर साईं मुर्तज़ा जहिड़ा वेठा आहिनि उहे सुहिणा सुहिणा ॾिसो था। इहा असांजी सकाफ़त जेका आहे पूरी दुनिया में ॾिठी वञे थी, ऐं पूरी दुनिया में हिन सकाफ़त खे पसंदि कयो वञे थो। जंहिं जे मुल्क में असांजो वञणु थियो आहे उते जंहिं अजरक हूंदो आहे चवंदा असां सां गॾु फोटो त माना इन खां वधीक इल्मु अदब जा माण्हू हुजनि, वॾनि जे विच में वेहण सां या इल्मु अदब तालीम इहा बि गॾो गॾु असां सां हूंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। प्रोफेसर डॉक्टर नूर चांदू साहब खे भलीकार चवंदासीं। अवां हिन पिंडाल में अॼु हिन महफ़िल में आया आहियो, अवां खे दिलि जी गहराई सां भलीकार चवंदासीं। जी प्रोफेसर डॉक्टर नूर चांदू साहिब। साईं जी महिरबानी। अॼु हिकिड़ो निरालो ॾींहुं, निरालो प्रोग्राम ऐं निराली सकाफ़त तव्हांखे मुबारक हुजे। ऐं निराली इन जे करे त जेको असांजो कल्चर आहे उहो किथे ॿिए हंधि कोन थो मिले ऐं अणलभ आहे, ऐं असां उन अणलभ कल्चर खे पाण संभालियो आहे। सच इहो बि आहे त असांजो कल्चर, मां ख़ुदि हिकिड़ो ॻोठाणो माण्हू आहियां, इहे सभु शयूं हाणे ॻोठनि खां मुंतकिल थियूं आहिनि थोरो शहरनि जे तरफ़, ऐं उहे असांजा नौजवान जेके ख़ासि तौर ते असांजी काफ़िनि शहरनि खां अणवाक़ुफ़ हुया, पर हिन ॾींहं जे मल्हाइण सां, सेलिब्रेट करण सां उहे सभु वाक़ुफ़ थी विया आहिनि। त ख़ासि तौर ते उन्हनि जा नाला बि हाणे ॼाणनि था, रुगो सिर्फ़ु अजरक ऐं इन्हनि शयुनि ताणी न, बल्कि उहे सकाफ़ती शयूं जेके असांजे ज़िंदगी जो हिसो आहिनि, ॻोठनि जो हिसो आहिनि, उहे शयूं हाणे असांजा नौजवान सुञाणनि था, ऐं उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन ॾींहं जे बदौलत आहे। ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई तव्हां, ऐं तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदासीं। ऐं असां वटि जेके तालीम जूं जेके यूनिवर्सिटियूं आहिनि, पोइ असां सिंध यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयूं, टंडो जाम यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयूं, ऐं जे वरी खैरपुर हलंदा आहियूं त शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जी असां ॻाल्हि कंदा आहियूं, त पोइ असांजी माना इहा कुंड ऐं इहे उतां जो इल्मु अदब, उते एतिरा ॾाह पैदा थिया आहिनि, शाइर पैदा थिया आहिनि, इन जे करे त असांखे वधीक ख़ुशी थींदी आहे। साईं हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार। हेॾा चऊं था त ख़ासि करे असांजे वेहक में असां वॾा त ज़रूरु विहूं था, जिथे असां हिन पंहिंजे प्रोग्राम में असांजे घर में ईअं विहंदा आहियूं। अॼु की हीअ जेका असां ख़ासि वेहक ठाही आहे, उहो असां हिकिड़ो घर जो ईअं अङण चऊं, उनखे सजायो आहे असां, जंहिंमें असां वॾा वेठा आहिनि, असां हम उमिरि वेठा आहियूं, पाण में वेठा आहियूं, उन गॾो गॾु वरी ॿाड़ा बि असां शामिल रखिया आहिनि, छो त ॿारनि जी असल में चवंदा त ईद ॿारनि जी हूंदी आहे, ऐं उहे जेतिरो बि ख़ुशीअ जो इज़हार कंदा आहिनि, वालदेन ख़ुशि थींदा आहिनि। वालदेन सां छा, उहे अमड़ियूं बि ख़ुशि थींदियूं आहिनि, अमड़ियूं त छा, पर असांजी जिजल सिंध बि ख़ुशि थींदी आहे। त उन जी लिबास ऐं कल्चर जी जेका ड्रेस आहे, उन में अहिड़ा मुंहिंजो 2-3 जेके पाण में, मूं हाणे बि उनखे वेझर कंहिं प्रोग्राम ॾिठो, इहे मुंहिंजूं अदड़ियूं जेके न्याणियूं आहिनि, उहे एॾे सुहिणे लिबास में, ऐं दानिश मां उन्हनि खे हाणे ठटे में हिकिड़ो प्रोग्राम आहे, त मूं सिर्फ़ु उन्हनि खे माइक ते इहो पियो ॾिठो त सहरे ॻाईंदे असां जॾहिं सिंध जी अमड़ियुनि खे भेनरुनि खे शादियुनि मुरादियुनि में मूं ॾिठो आहे, पर हिन जॾहिं हुते गीत पिए ॻायो न, त मूं इहो ॾिठो पियो त 3 हिकु ऐं हम आवाज़ थी, कीअं हुन लफ़्ज़ खे पिक कनि थियूं, या हुनखे कीअं पाण वटि
कवर में आणियो थियो मूंखे त ॾाढी ख़ुशी थी ऐं यकीन करियो त अॼु की हिन रंग में मूं हुनखे ख़ासि इन करे दावत ॾिनी त बाबा तव्हां ईंदो त एॾा सुहिणा रंग थी पवंदा सुहिणा तव्हां पाण हुनजो नालो खणंदो जी त पोइ मौजूदु आहिनि हिन वक़्तु छो त अवां हिन टैलेंटेड शख़्सियत जी नंढड़ी जी तारीफ़ ज़रूरु कई आहे पर मां इन पासे ज़रूरु ईंदासीं पर हेॾा हिन ग्रुप जो असां नालो खणंदासीं अदड़ियुनि जो त पोइ खणी ईंदासीं यस फिज़ा मारवी ग्रुप चओ त हिकिड़ो ई आहिनि ही टे आहिनि पर जॾहिं पंहिंजे रागनि में पंहिंजे सुरनि में शामिल थींदियूं आहिनि त हिकु आवाज़ थी वेंदियूं आहिनि ऐं मां इन करे हक़ीक़त बि इहा आहे त मां सिंध जो जॾहिं असां सेरे जी ॻाल्हि कयूं था या फन जी ॻाल्हि कयूं था उनजो क़दुरु करण बि असां सिखिया आहियूं असां जॾहिं मोहन जे दड़े जी अॼु ताईं ॻाल्हि कयूं था उनजो असां क़दुरु कयूं था त ख़ासि करे मूंखे इहा ख़ुशी थींदी आहे त हीअ मुंहिंजूं अदड़ियूं न्याणियूं जेके आहिनि पंहिंजे उन लिबास में सिंधी लिबास में बि आहिनि ऐं उनखे उन वेले सहरे खे बि ॻाइनि थियूं ऐं ख़ासि करे जिदत में जेको कलाम आहे उनखे परफॉर्म कंदियूं त मूंखे वधीक ख़ुशी थींदी आहे बाबा भलीकार तव्हांखे ख़ुशि आहियो अॼोके ॾींहुं तव्हांखे मुबारक हुजे सिंधवासी सॉन्ग जेतिरा बि आहिनि उहे सभु ॾिसनि पिया उन्हनि खे बि छह डिसंबर जो लख लख वधायूं ऐं तव्हांखे बि लख लख वधायूं ख़ैर मुबारक हुजनि हाणे हाणे अच्छा ही बि कीअं त ॻाल्हि करे पई ही बि कुझु सुर हूंदो हल्के हल्के ॻाल्हाइण वारो कुझु हा ज़रूरु ज़रूरु हा इट्स ओके ज़बरदस्त हा हा वाह अच्छा कोमल थींदो आहे आइठियूं नरम सुर हा इहो ई आहे इन्हनि जी ट्रेनिंग बि उन पोज़ीशन में कई आहे ऐं अवां जॾहिं यंग बॉय जी ॻाल्हि कई टैलेंट जी ॻाल्हि कई त रियली ही ॿारनि जी दुनिया जो होस्ट ऐं हीरो आहे मंसूर कलवाणी ज़िंदाबाद महिरबानी तव्हांजी तव्हांखे ऐं जेके बि वेठल आहिनि जेके बि ॾिसनि पिया उन्हनि सभिनी खे मुंहिंजे पारां हिन सकाफ़ती ॾिहाड़े जी मुबारकूं हुजनि ऐं मां मंसूर जी बि जॾहिं ॻाल्हि कंदुमि दानेश मां हिन महिल ताईं सभु ॾिसंदा बि आहिनि मंसूर खे ॾिसंदा बि आहिनि ऐं मंसूर जॾहिं प्रोग्राम कंदो आहे ॿारनि जी दुनिया त मूंखे अलॻि ख़ुशी इन करे थींदी आहे त तव्हां ॾिसंदो त तव्हां पंहिंजो बालक न हुजे पर सिंध जा आवाज़ जेके बि आहिनि उन्हनि में एतिरो टैलेंट उन्हनि में एतिरी मज़बूती हूंदी आहे रेडियो ते मां हिन सां गॾु प्रोग्राम कंदो आहियां केतिरनि सालनि खां त मां उते भले ॾाढो किरदारु कंदो आहियां पर मंसूर सां जेको मुंहिंजो उते जेको जोड़ लॻंदो आहे पोइ मंसूर खे खणी अचण टीवी जी तरफ़ मूं इन करे ॾिठो त हीउ उन ॾाढे सां सवाल बि कंदो ऐं मुंहिंजे जेको सुवालु आहे उनखे सम्झी वेंदो जीअं असां गुज़ारत ॾियूं न ज़बरदस्त उनखे मंसूर सम्झे पोइ मूं ॾिठो जॾहिं मंसूर इन ॻाल्हि खे सम्झी थो वञे त पोइ छो न मंसूर बि माण्हुनि विच में हुजे वाह त इन करे मंसूर अव्हांखे भलीकार महिरबानी तव्हांजी ख़ुशि आहियो चङा भला जी ऐं लतीफ़ साईं खे पढ़नि पिया ऐं हिकिड़ा उहे माण्हू आहिनि उहे घर आहिनि उहे फैमिली उहे फ़र्द आहिनि जेके लतीफ़ साईं सां हिननि जो जेको ॾाढो वरी ॾाढे खां जेको ॾाढो हुजे उहे उते अबदी आरामी बि भिटाई जे अङण में आहिनि ऐं तमर फ़क़ीर जे पासे में आहिनि ऐं उन्हनि जी ख़ुशबू मां मंसूर पैदा थियो आहे बसि मुंहिंजे लाइ मंसूर बि मोतीअ दाणो आहे ऐं सिंध जा माण्हू मोतीअ दाणा आहिनि त मंसूर कीअं अॼु सभिनी नंढड़ा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे तव्हां छा चयो हिन ख़ुशी उन्हनि सभिनी नंढड़नि दोस्तनि खे मां इहो चवणु चाहींदुमि त अॼोको जेको ॾियारो आहे उहो ख़ुशी सां मल्हायो ऐं अॼोके ॾींहं ते जीअं अक्सर तव्हां ॾिठो आहे ॿार फ़ोन खणी वेही रहंदा आहिनि त अॼोके ॾींहं ते ईअं ॿारनि खे न करणु घुरिजे छो जो अॼोके ॾींहुं ॾाढो ख़ासि आहे ऐं हूअं त असांजी सकाफ़त जेका आहे उहा सॼो साल हलंदी रहंदी आहे पर हिकु मख़सूस ॾींहुं जेको खयो वियो आहे या चूंडियो वियो आहे जी उन ॾींहं ते असांखे ज़रूरु इनखे सुठी तरीक़े सां सुठे नमूने सां सेलिब्रेट करणु घुरिजे बिल्कुलु तव्हां सुहिणी ॻाल्हि कई ऐं मंसूर असांजी उताकत प्रोग्राम जी आहे त उन में वेह कचहरी में असां चवंदा आहियूं त हीउ बालक कचहरी वेहंदा त ॿियो बालक जेको हूंदो उहो ॾिसंदो असल में उताक जो मतिलबु बि इहो आहे त हुते हिकिड़ी ट्रेनिंग हूंदी आहे फॉर द फ्यूचर ऑफ यंग शैप्स त हू कीअं त पंहिंजी सकाफ़त कीअं त प्यारु कनि कीअं त अदब एतिराम कनि कीअं त स्टडीज़ कनि बल्कि सलीम भुट्टो लतीफ़ी साहिबु मां त इहो बि सोचींदो आहियां ऐं चवंदो आहियां त हीअ आहे सिंधी सकाफ़त जॾहिं स्टूडेंट्स जी शक्ल में हूंदी आहे त असांजा स्टूडेंट्स पोइ सॼी दुनिया में पोइ फील्ड कहिड़ी बि हुजे चाहे फिज़िक्स हुजे केमिस्ट्री हुजे मैथ्स हुजे इंग्लिश हुजे जियोग्राफी हुजे जीअं त डॉक्टर नूर चैडल साहब वेठा आहिनि प्रोफेसर ऑफ जियोग्राफी डिपार्टमेंट त पंहिंजे डिपार्टमेंट में सॼी दुनिया में टॉप कंदा आहिनि प्रोफेशनल्स हुजनि त सॼी दुनिया में टॉप कंदा आहिनि कमर्शियल हुजनि त सॼी दुनिया में टॉप कंदा आहिनि त मीन्स दिस इज़ द ही आहे सिंधी सकाफ़त अगरि पाण प्रैक्टिकल थी ॾिसूं सिंधी सकाफ़त माना सिंधी मिज़ाज सिंधी सोच सिंधी रवैयो
सिंधी आदर्श, सिंधी क़दुर, सिंधी उसूल, सिंधी तरबियत, जामे टर्म आहे हिकिड़ो इहो। ऐं हिन जॾहिं एतिरी जामे जी ॻाल्हि थी आहे त पोइ असांजे ख़ुशियुनि में भले ॿार हुजनि या वॾड़ा हुजनि उहे शरीक त ज़रूरु थींदा आहिनि, पर ख़ासि करे मूंखे सहिरो वणंदो बि आहे। ऐं मां मेहरान टीवी जे हवाले सां जीअं ॻाल्हि कयां त मुंहिंजी यकीन ॼाणो त मुंहिंजी अमड़ जी इहा ख़ुशी हूंदी आहे त मां सदाईं ॾिसंदुमि त मुंहिंजी अमड़ सहिरो ॻाए ऐं उनखे ॿुधां। पर दानिश बि उमिरि जो हिकिड़ी हद हूंदी आहे, मूं हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी लाइन पंहिंजे अमड़ खे ईअं झुंगारींदे ॿुधो ऐं उहो जेको सहिरो हुजे। ऐं आउं ख़ुशि नसीबु आहियां जो मेहरान टेलर हुजनि, मुराई साहिबु हुजनि, इन सेरनि जो ऐं लतीफ़ साईं जो जेको पोरियो आहे, जेको कमु आहे उन ते वधायो, त उन खे मदे नज़र रखंदे करे पोइ मां सिंध जी कंहिंजी कुंड कुड़छ में जेको बि फोक ॻाए थो, जेको सेरे खे ॻाए थो, उहो असांजे लाइ मोती दाणो हूंदो आहे। त असां वटि ही बि मोती दाणा जेके वेठा आहिनि त इन पासे बि ज़रूरु हलंदासीं, पर हिकिड़ी नंढड़ी साई वठूं त पोइ मोटी अचूं त इहो ज़रूरु गीच नमाज़ आहे सिंध जो जेको मोहबत जो इज़हार आहे हिननि आदड़ियुनि कयो, त इहो बि ज़रूरु असां ॾिसंदासीं। बिल्कुलु। त नाज़रीन वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वापसि था अचूं। अॼोको ही जेको ख़ुशी वारो जेको ॾियारो आहे दुनिया जे कुंड कुड़छ में मल्हाए पियो वञे, उते ई हिन असांजे स्टूडियो में अव्हांजे अङण ते तव्हां सां गॾु असां मल्हाए रहिया आहियूं। त हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था, साई खां पोइ अव्हांजी ख़िदमत में ॿीहर हाज़िर थींदासीं। ओके जी नाजरीन, वेलकम बैक इन सिंधी सकाफ़त प्रोग्राम। सिंधी सकाफ़त जो ही हसीन ऐं ख़ूबसूरत दिलकश दिलरुबा ॾियारो पाण सेलिब्रेट करे रहिया आहियूं माण्हुनि टेलीविज़न में, सॼी सिंध में, सॼी दुनिया में। ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत शेर जीअं त आहे कि नफ़रतों की धूप में ठंडक मिले, वल्लाह नफ़रतों की धूप में ठंडक मिले, प्यार की तेरे अगर अजरक मिले। सो नाज़रीन ही आहे सिंध। जॾहिं सिंध जी मोहब्बत में पाण रिसर्च कंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं, पढ़ंदा आहियूं, पढ़ाईंदा आहियूं त ख़बर पवंदी आहे त ही केतिरी मुक़दस आहे, केतिरी मुतबरिक आहे, केतिरी मज़बूत आहे। ऐं दानिश हिकिड़ी ॿी ॻाल्हि हूंदी आहे, शबे मेहरान में तव्हां ॻाल्हाईंदा आहियो जेको तव्हां विची हिकिड़ो पुल वारो किरदारु अदा कंदा आहियो न ॿिनि ॿोलियुनि जे, अॼु उहो मिठास आउं ॿुधणु चाहियां थो। बाक़ी ईअं त ॻाल्हाइण लाइ पोइ साईं सलीम भुट्टो लतीफ़ वेठो आहे, हेॾां मंसूर बि वेठो आहे पोइ। हा त उहो पुल जो किरदारु ॻंढण जो किरदारु असां जोड़णु सिखिया आहियूं, ॻंढणु सिखिया आहियूं, छिनण असां न सिखिया आहियूं। करे त उहो शबे मेहरान वारो अंदाज़ जेको आहे त जेके असांजा उर्दू ज़बान रखण वारा भाइर आहिनि, भेनरूं नामड़ियूं आहिनि, उहे बि असांजे कल्चर सां हिन अजरक सां हेॾी मोहबत कंदा त उनखे बि तव्हां बिल्कुलु। त पोइ ईअं कयूं था, फिज़ा मारवी ग्रुप जो हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ आहे, पर हुन खां पहिरियां हू लिंक मां कयां कि ख़िज़ा रसीदा को फसले बहार में रखूं। वाह। ख़िज़ा रसीदा को फसले बहार में रखूं, मैं अपने दिल को गुलों की कतार में रखूं, मेरे खुदा मेरी धरती को वो कशिश दे दे, सदा मैं खुद को इसी के मदार में रखूं। वो दिल नथी चवे कि मां दुनिया में कंहिं ॿिए हंधि वञा, बसि पंहिंजी मुल्क में, पंहिंजी सिंध में हुजां। ऐं हिन मौक़े ते हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ फिज़ा मारवी ग्रुप सां हाणे अवां ॻाल्हाईंदा। मूं ॻाल्हाए छॾियो इन करे तव्हां जेका लिंक ॾियणी हुई तव्हांखे गाने जी, जेके उन्हनि जो जेको हवालो ॾियणो उहो तव्हां ॾेई छॾियो। बिल्कुलु। त हाणे हलूं था गीत जी तरफ़, गीत ॿुधूं था, पोइ बाक़ी पंहिंजी जेका कचहरी उहा जारी सारी रहंदी, छो त अॼु ख़ुशियुनि वारो ॾींहुं आहे ऐं ख़ुशियुनि खे वधाईंदासीं। जी बाबा। सिंधी माण्हू ही प्यारा अथई।
टोपी अजरक पायो सभु सिंधी पर हाणे टोपी अजरक त ज़ाहिर आहे त असांजो हर ॿार ऐं ख़ासि करे नंढड़े ॿार खे बि साईं जॾहिं ॿार ॼमे थो या अमड़ खे असां ॾिसंदा आहियूं हीअ जेके प्रोग्राम थियनि था इन में असांजूं भेनरूं या वरी उन्हनि जूं तस्वीरूं या वीडियो हाणे तव्हां ॾिसो था इंटरनेट जो दौरु आहे हींअर त उनजे करे माना ॾिसंदा नंढड़ो ॿार जेको आहे उहो भले तंजण में आहे त बि अमड़ उनखे अजरक या टोपी पाराए उनजी तस्वीर कढाए थी बुनियादी उञाण आहिनि न हूअं त घणियूं ॻाल्हियूं आहिनि पर बाज़ारि जेको असां अजरक खे अहमियत ॾियूं था हिन जो एॾो जामे कारज आहे जो गमी ख़ुशी ॿिन्ही मौक़नि ते बि इस्तेमालु थिए माना हिकिड़ो
ओछण आहे जेको हर मौक़े ते तव्हां इस्तेमालु करे सघो था। एॾी जामियत सकाफ़त जे कंहिं रंग में न आहे जेकी सिंध जे अजरक में आहे। अॼु जो असां वेठा आहियूं, ज़रूरु साईं वेठो आहे, ज़रूरु हुन सां कचहरी कंदासीं। सरवण भुट्टो साहिबु, असां माना लतीफ़ साईं जा 5 पेचरा प्रोग्राम ते विया आहियूं, अजरक मुख़्तलिफ़ जायुनि ते ठहंदे असां ॾिठो आहे। हा, बाक़ाइदे उन प्रोसेस में असां रिकॉर्ड असां उन में बि ॾिठो आहे ऐं मां उन्हनि खे 2 रंगनि में मां ॾिठो आहे। त उन्हनि जी हिकिड़ी भुगाव जेको मिटी वारी ख़ुशबू जेका आहे न, हिकिड़े अजर मां तव्हांखे उहा ईंदी। इहो बि आहे, इहो आहे बिल्कुलु। मटीरियल आहे जेको हुनजो मसालो इस्तेमालु थो थिए, जेको हुनजो रंग इस्तेमालु थो थिए, उहा बि पंहिंजी हिकिड़ी ख़ुशबू रखे थी। माना अगर थर में आहे त खुशबू बि आहे, हाले में आहे, हाला में आहे त खुशबू बि आहे। बाक़ाइदे के शौक़ीन माण्हू जेके हूंदा न, तव्हां शहर में दुकान ते वेंदव त उन शहर जो इलाइक़े जो नालो खणी चवंदा त टंडे मोहम्मद खान वारो अजरक, हाला वारो अजरक या लाड़ वारो अजरक खपे। टोपी बि ईअं ई आहे, कंदकोट जी टोपी आहे, सईदाबाद जी टोपी आहे, हिन पासे जो मुख़्तलिफ़ जेके शहर जी टोपी। हमगिरियत आहे हिन में, एॾी जामियत आहे हिन में, रंग जी, डिज़ाइन जी, हुनर जी, ॾाहप जी, उन में मटीरियल जी, उन में जेका असां हमगिरियत आहे ऐं हिन जे इस्तेमाल में उहा हमगिरियत आहे ऐं एॾी जामियत आहे। मां हिकिड़ो साईं जो तव्हांखे बेत ॿुधायां, मोमल राणे में बेत आहे त ढोले ढकी आहियां हुयसि उघाड़ी अॻु, ॾही लाड़ी लिख ककर कयाई मुकाख जो। लाड़ी अजरक जो क़िस्म आहे जंहिं ते टकर ठहियल हूंदा आहिनि, ककर ठहियल हूंदा आहिनि, उहो अजरक तव्हांखे वरले मिलंदो। ॾही लाड़ी लिख, उन लाड़ी अजरक जी लिख इगड़ी हिकिड़ी तंद राणे मोमल थी चए मूंखे ॾेई ॼण मुंहिंजे काक ते ककर वांगुरु छाइजी वियो आहे। ईअं मूंखे छांव के थी, ईअं मूंखे ढकियो अथई। उहो अजरक मां 2-3 जायुनि ते ॾिठो आहे, अक्सर पाईंदा बि आहिनि। मूं ॾिठो त अॼु बि तव्हां ॾिसंदव उन्हनि माण्हुनि जो जंहिंजो कमाल आहे, उसामा लतीफ़ साईं जे मेले ते मुमताज़ मिर्ज़ा साहिबु उन पटको ॿधंदो हो। ठीकु आहे। ऐं असांजी सिंध जाई साइण आबदा परवीन खे जे कुल्हे ते तव्हां ॾिसंदव त उहो अजरक हूंदो तव्हांखे अक्सर उहो अजरक नज़र ईंदो। अजरक खे मशीनी दौर में बि असां ॾिठो आहे, जीअं असां वरी उन अचूं था। हाणे ख़ासि करे हीउ जेको अजरक आहे, हिनखे अजरक सम्झी सभु को पाईंदो, पर हिन जी जेका हीअ चिटसाली आहे, हीअ मूं जेका पाती आहे, इहो छाजे करे पाती आहे? हाणे इहो हिकिड़ो सुवालु आहे, इहो छाजे करे पातो? मोहन जे दड़े जो जेको बादशाह, उन लिबास जेको उनजो लिबास नज़र अचे न, चादर वेढ़ियल आहे हीअं, उन ते इहो साॻो अक्स आहे, हिनखे माना तरतीब में आंदो वियो। ईअं वरी हीअ अजरक असां ॾिसूं था, ख़ासि करे ॿिपड़ो अजरक जेको असां बिरछा ते वञूं था ठहंदे, मूं ॾिठो आहे, उनजी हिकिड़ी ख़ुशबू अहिड़ी हूंदी आहे। असां वटि शादियूं मुरादियूं थींदियूं आहिनि न, ख़ासि करे उहो अजरक वठूं, उन खां ॿियो अजरक न पाईंदा आहियूं। माना ॻाढ़ो, जंहिंमें ॻाढ़ो कलर चिटो हूंदो आहे, शादी जे टाइम ते उहो अजरक इस्तेमालु। हेॾां वरी साईं वेठो आहे त साईं सां मुंहिंजी हिकिड़ी कचहरी, साईं वेझर में सर मंछुर ढंढ ते साईं डॉक्यूमेंट्री ठाही, ऐं पोइ उनखे जेको ॿाहिरां जेके पखी अचनि था, मोहबत सिंध जी मोहबत इहा आहे त केतिरा तव्हां सम्झी ॾिसो त मुल्कनि खां पखी लड़ी असां वटि अचे, असांजे ढंढुनि ते अचे। इहो छा आहे? तव्हांखे उन जेका डॉक्यूमेंट्री तव्हां ठाही, उन में जेको आऊं ॾिसां त उहे पखी परे खां तक़रीबन हिकु रिसर्च जे मुताबिक़ तक़रीबन 10 मिलियन पखी जेको आहे अचनि था पिया, 10 मिलियन पखी। ऐं तक़रीबन उहे उन्हनि जो जेको ख़ासो तइदादु आहे, उहो असांजा जेके वेटलैंड्स आहिनि, जेके ढंढूं आहिनि, उन्हनि में पहुचंदा, जंहिंमें मंछुर आहे, किंजर आहे। जेको आहे मंछुर में त घणा था वञनि, किंजर में त अञा थोरा आहिनि, छो त उते जेको आहे सो हाले जी आहे, जेको आहे सो हमल ढंढ आहे, ट्रिगर ढंढ आहे, विगर ढंढ आहे। डिस्ट्रिक्ट अंबर शहदाद कोट जूं 3 ढंढूं आहिनि, उन्हनि में अचनि थियूं सॼियूं जेके असांजो वेटलैंड, ख़ासि तौर ते जेको साइबेरिया खां अचनि था, त पहिरियों जेको उन्हनि खे खीरथर माउंटेन क्रॉस कनि था, त पहिरियों जेके असांजा आहिनि उहे सिंध जा वेटलैंड्स उनखे अचनि था, उहे ढंढूं मिलनि थियूं, उहे पखी अक्सर करे हिते था अचनि। हाणे इहा जेके 10 मिलियन मां ॻाल्हि कई, उहो सिर्फ़ु सिंध जी न आहे, उहा सॼी पाकिस्तान जी आहे, पर उन में जेको ॻच तइदादु आहे, उहो असांजी जेको आहे सो ढंढुनि में लहे थो, जंहिंमें जेको आहे सो मंचर आहे, ऐं हाले जी आहे, या ड्रिघा आहे, विगर ढंढ आहे, हमल ढंढ आहे, इहे में जेको आहे सो उते पची थी वञनि अचे। माना त सिर्फ़ु इंसान न, पर ही पखीड़ा बि पंहिंजी सिंध में अची सुकून महसूस कंदा आहिनि। ऐं तव्हां इहो छा ॻाल्हि आहे? पालणहार आहे,
बाजन खे प्यारन खे धारन खे पंहिंजे कच्छ में थी सुम्हनि। तव्हांजी ॻाल्हि खे कटींदे करे साईं राम वञिणो आहे त जॾहिं हुज़ूर जन वटि तोहफ़े में अजरक पहुचे थो त तव्हां सम्झी सघो था त दुनिया जो को बि माण्हू अजरक खां इनकारी कोन्हे को। तव्हां ईअं ॾिसो त जॾहिं इंसान जी तकलीफ़ थी आहे त माना ओछण तौर क़बूल कयो। असां जॾहिं इंसान जी माण्हू जी पहचान कंदा आहियूं त साम्हूं जेको बंदो ईंदो आहे त उनखे असां ॾिसी आइडेंटिफिकेशन कंदा आहियूं त हीउ माण्हू हिन नसुल जो आहे, यानी कि भाई हीउ यूरोपियन आहे, हीउ एशियन आहे या फलाणो आहे। पर जेकॾहिं पुठिते हूंदो ऐं पुठीरो तव्हांजे साम्हूं हले थो पियो ऐं हुनजे पुठियां ते कंध ते अजरक पियल हूंदो त आइडेंटिफिकेशन हूंदी त पका इहो सिंधी हूंदो। ज़रूरु इन ॻाल्हि खे अॻिते वधाईंदा पर हिकु नंढड़ी साई दानिश वठूं। साई वठंदासीं ऐं इहो बि ॾिसंदासीं त दुनिया में छा पियो वहे वापरे। अॼु जेके रंग आहिनि असां त इहो बि हिते वेही करे असां पंहिंजी ॻाल्हियुनि में एतिरा महू थी था वञूं जो असां बाक़ी ॾिसूं था दुनिया में जेका उहा जरके पई महके पई बहके पई। अॼु जीजल सिंध वाक़ई बहके पई ऐं अॼु मुंहिंजो भिटाई जेको आहे न उहो मौज में आहे। ऐं कलंदर लाल शहबाज़ जे दरगाह भली छो न दरवाज़ा बंदि आहिनि कोरोना करे पर अॼु उते बि रक्स धमाल ज़रूरु थींदो हूंदो। असांजो कलंदर लाल शहबाज़ सचल साईं ख़ुशि हूंदो। सो हाणे हिकिड़ी नंढड़ी साई वठंदासीं, साई खां पोइ वापसि ईंदासीं। जी नाज़रीन, वेलकम बैक इन प्रोग्राम द स्पेशल ट्रांसमिशन ऑफ सिंध सकाफ़त ॾियारो हिकु सिंध हिकु सकाफ़त। ऐं चवंदासीं यस त टपाल मेज़बानीअ जो राज़। ऐं जीअं तव्हां टपाल मेज़बान जी ॻाल्हि कई दानिश त टपाल मेज़बान असांजे सिंध में ख़ासि करे ऐं टपाल मेज़बान जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त जॾहिं पाकिस्तान वजूद में आयो तॾहिं खां टपाल मेज़बान जा केतिरा ई ब्रांड आहिनि। ऐं टपाल मेज़बान खे ख़ासि करे मेज़बानी जो राज़ बि इन करे ॾिनो वियो आहे त हर को बि असां वटि इवेंट हुजे, कचहरी हुजे, शादी मुरादी हुजे, उते टपाल मेज़बान सुहंदी आहे। ऐं टपाल जो वरी कमाल बि इहो आहे त उनजो जेको पैकेट ठहियल आहे न जेको दॿो आहे उन ते बि अजरक जा टिका तव्हांखे नज़र ईंदा उन ॻोल्हने मां हेॾो त पोइ टपाल मेज़बान असांखे पंहिंजी लॻंदी आहे। ऐं महिमान नवाज़ी जो राज़ बि टपाल मेज़बान आहे त अहिड़नि ख़ुशियुनि में टपाल मेज़बान खे तव्हां बि शामिलु कयो ऐं असां सां त गॾु ई गॾु आहे टपाल मेज़बान जी छा ॻाल्हि कजे मेज़बानीअ जो राज़ आहे त दानिश अॻिते हलूं था। जी हा बिल्कुलु। ऐं अवां अॼु बि डायरेक्शन ॾिनी सलीम बटोल लतीफ़ी साहिब चयूं था बाबा ब्रिजिंग कजो त मेरे खुदा मुझे इतना तो मोतबर कर दे, मेरे खुदा मुझे इतना तो मोतबर कर दे, मैं जिस मकान में रहता हूँ उसको घर कर दे और मेरी जमीन मेरा आखिरी हवाला है, मेरी जमीन मेरा आखिरी हवाला है, सो मैं रहूं न रहूं इसको बार-बार कर दे, मुझे सिंध के सोनो करे छॾ मौला, हिनखे महफ़ूज़ करे छॾ, हिनखे जेकी तरक़ी जी राह ते गामज़न आहे पर अञा बुलंदनि ताईं पहुचाए छॾ। अच्छा दानिश हिकिड़ी ॻाल्हि इहो शेर त तव्हां पढ़ियो पर उन्हनि खे कीअं बाक़ी कीअं चवंदव त बाक़ी त अॼु कहिड़ो ॾींहुं आहे असांजो जेको जी अॼु जो ॾींहुं त अहिड़ो आहे त बार बार उर्दू में कीअं चवंदा? हाँ उर्दू में ये चवंदासीं कि आज का ये सकाफती दिन, सिंध की सकाफत का दिन एक ऐसा मुतबर्रिक मुक़द्दस और मजबूत दिन है कि अगर हम इसको सेलिब्रेट करते हैं तो रियली हम अपनी प्रैक्टिकल लाइफ में बहुत आगे जा रहे होते हैं, पूरी सिंध और पूरी दुनिया में अपने आप को मनवा रहे होते हैं। अगर हम स्टूडेंट्स होते हैं तब भी अपने आप को मनवा रहे होते हैं कि यस ही इज द स्टूडेंट ऑफ दिस अर्थ, और खबर होती है कि वो अर्थ सिंधी धरती की बात की जा रही है। दिस इज द पॉइंट। वाह ज़बरदस्त। हेॾा नंढड़ो मंसूर वेठो आहे त भला थोरी ॿारनि जी मंसूर तव्हां ॿारनि जी जीअं ॻाल्हि कई ऐं ॿारनि लाइ प्रोग्राम तव्हां कयो था उहो त ज़रूरु आहे, ख़ुशी ॻाल्हि आहे। ऐं नए साल में अञा ज़रूरु ॿारनि जो नओं जिदत भरे प्रोग्राम त ज़रूरु ईंदो। मंसूर अॼु तव्हां अजरक पातो आहे, तव्हांखे अजरक टोपी ऐं ॿारनि खे जीअं ॾिसंदा आहियो त तव्हां छा महसूसु थींदो आहे त इहा ख़ुशीअ जो जेको इज़हार आहे हर माण्हू खे केतिरो करणु खपे ऐं तव्हांजे अंदरि छा हूंदो आहे त तव्हां कीअं पंहिंजे ॿोलीअ खे पंहिंजे अजरक खे टोपी अजरक खे दोस्तनि में कीअं खणी वेंदा आहियो? सभु खां पहिरीं त जीअं तव्हां चई चुका हुयो त रेडियो पाकिस्तान ते जॾहिं ॾाढो ॻोल्हणु ईंदो आहे त उन सां गॾु कचहरी करण खां पोइ मूंखे उहे ॻाल्हियूं ख़बर पवंदियूं आहिनि जेके असांखे किताबनि में नथियूं मिलनि, न ई असांखे इंटरनेट ते थियूं मिलनि। त मां सभिनी ॿारनि खे चवंदुमि त तव्हांजे घर में जेके बि वॾड़ा आहिनि उन्हनि सां गॾु तव्हां वियो ताकी तव्हांखे उन्हनि जे किस्सनि मां उन्हनि जे वाक़िअनि मां कुझु न कुझु हासिलु करण लाइ मिले। ऐं जीअं रेडियो पाकिस्तान ते ॾाढो ॻोल्हणु ईंदो आहे उन सां गॾु मां वेही कचहरी कंदो आहियां
त मूंखे खोड़ सारियूं शयूं सिखण लाइ मिलंदियूं आहिनि। सिखण लाइ मिलंदियूं आहिनि। ऐं तव्हां लतीफ़ साईं जो बेत पढ़ंदा आहियो त पोइ हिकिड़ो बेत थी वञे त पोइ अॻिते वरी भला हूअं बि आम चवणी आहे त ॿार वॾनि सां वेहंदो आहे त वक़्त खां अॻु मेच्योर थींदो आहे ऐं वॾा जॾहिं नंढनि जे विच में वेहंदा त पोढ़ा न थींदा आहिनि। बेत ॿुधायो त पोइ भला कचहरी खे अॻिते वधायूं। जी, चओ तूं अला हिकिड़ो वाई ॿी विसार तन में तंद तवार सदा सुपरीह जी सुपेरिन जी। वाह वाह। ऐं ॿियो मंसूर जी अक्सर जेको आहे बेत पढ़ंदो आहे त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंड्रूं कंदे न मिले। सो माना हर वक़्तु हिन बालक में उहो उत्साह हूंदो आहे त अॻिते वधिबो ऐं मंज़िल माण बि ऐं तालीम में बि हर दफ़े पोज़ीशन खणे थो पंहिंजी ज़बरदस्त पोज़ीशन खणे थो ॿोली पंहिंजी एॾी सुहिणी ॻाल्हाए थो त ख़ासि करे असांजूं जेके भेनरूं आहिनि अमड़ियूं आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे ख़ासि करे ॿोलीअ ॾे जॾहिं खणी ईंदो ॿोलीअ खे मज़बूत तरीक़े सां ॻाल्हाईंदा कंहिं महफ़िल में वेहंदा कचहरीअ में वेहंदा त उहे अॻिते हली ॿी नसुल ताईं उहा ॿोली मुंतक़िल कंदा। यस। इहो बि हिकिड़ो हिकिड़ी ॻाल्हि जॾहिं डॉक्टर नूर चांडियो साहिबु ॻाल्हाए रहिया हुया कि जॾहिं पाण अजरक पाईंदा आहियूं त पुठियां जॾहिं माण्हू ॾिसंदा आहिनि चवंदा आहिनि त यार हीउ सिंधी वञे पियो ऐं हिन ते एतबार करे सघिजे थो हिन सां प्यार करे सघिजे थो हिन सां गॾु कारोबार करे सघिजे थो। ऐं मां इहा चवण जो मक़सदु इहो त हर माण्हू खे फेस रीडिंग मां सुञाणबो आहे त कहिड़े इलाइक़े मुल्क नसुल जो माण्हू आहे पर असांजे सिंधी अजरक रुगो कुल्हे ते रखण सां भली पुठी राय हुजूं त बि असांजी सुञाणप थी वेंदी आहे त सिंधी आहे। ऐं दानिश ॿी ॻाल्हि जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि कई न त माण्हू एतमाद करे वठंदो आहे त मुंहिंजे दड़े ते आउं बार बार इन करे ईंदो आहियां त मूंखे ईअं लॻंदो आहे सच पुछो त जेके मुहाणा आहिनि उन वक़्तु जेको कारोबार लाइ ॿेड़ा काहे या ॿेड़ो काहे ॿियनि मुल्कनि ॾांहुं वेंदा उतां जा माण्हू उहे कारोबार जॾहिं कंदा आहिनि त तव्हां छा था सम्झो त हितां खां जेको ॿी पार वञे ॿी पार वञी उहो कारोबार करे त उन्हनि एतमाद तॾहिं ई बहाल करे छॾियो उन्हनि पंहिंजो पाण खे मञराए चुका ऐं वापार वणज वापार जेको आहे उहो क़ौमुनि खे उजागर कंदो आहे क़ौमुनि खे सुधारींदो आहे त असां चवंदा आहियूं त असांजो नौजवान बि कारोबार जे तरफ़ वधि खां वधि अचे भले दुनिया सां गॾिजी हले पोइ अजरक जो वापार करे टोपी अजरक हुजे कुझु बि हुजे पर हाणे जॾहिं टोपी अजरक जी ॻाल्हि आई आहे त सरमद वेठो आहे त सरमद आयाज़ खां मसूर गीत ॿुधो जी भले। हा छो न। समूरी सोनोला सिंध समूरी सोन सिंध समूरी सोनोला सिंध समूरी सोन सिंध समूरी सोनोला सिंध समूरी सोनोला सिंध समूरी
मरकज़ सिंध मूंगीतन जी मरकज़ सिंध मूंगीतन जी मरकज़ सिंध मूंगीतन जी गाए गाया छो नला गाए गाया छो सिंध समूरी सोनवला सिंध समूरी सोनवला सिंध समूरी सोन सिंध समूरी सोनवला सिंध समूरी सोन सिंध समूरी सोनवला सिंध समूरी सोनवला सिंध समूरी सोन जी नाज़रीन ही आहे ख़ूबसूरत अंदाज़ सरमद अयाज़ जो। हा मुर्ज़ा दानिश जीअं त पाण अॼु ख़ुशी जा रंग आहे न, त हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे, अॼु मुंहिंजे ख़ासि हिते विहण जो मक़सदु इहो हुयो, न त मुंहिंजो पंहिंजो जेको कमु आहे जेको पोरियो आहे मुंहिंजो उहो ई हूंदो। पर हाणे मां तव्हां खां इजाज़त वठंदुमि सभिनी महिमाननि खां, सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार, छो त तव्हां हिते वेठा हूंदव ऐं आउं निकिरंदुसि कराची ॾांहुं। हा बिल्कुलु पोइ तव्हां हिते ई वेठा हूंदव, उते पहुची करे तव्हां सां राब्ते में ज़रूरु अचिबो, छो त कुझु वरी घड़ियुनि खां पोइ असां उतां कराची जी स्टेज तां जेका आहे उते जेको असांजे सिंधी मीडिया जी जेका पूरी ख़ूबसूरत स्टेज सजाई वई आहे, जिते सितारनि जी झुरमुट हूंदी, उन में आउं बि शामिलु हूंदुसि, मेरान टीवी जो सथ शामिलु हूंदो उन में, ऐं जेके बि असांजा सिंधी मीडिया जा चैनल्स आहिनि उन्हनि जा साथी महिरबान ॿाह ॿेली उहे सभु गॾु हूंदा। त दानिश तव्हां पंहिंजी कचहरी ऐं हिन कुर्ब कचहरी खे जारी ऐं सारी रखंदो ऐं आउं वठां इजाज़त ऐं ब्रेक वठंदो। ब्रेक खां पोइ यकीननि त दानिश मेहदी सां हिकिड़ो ॿियो ख़ूबसूरत नई टहीअ जो नौजवान ख़ूबसूरत जेको कंपेयर आहे उहो ज़रूरु ईंदो ऐं महिमान बि ज़रूरु उन सां गॾु ईंदा वेंदा। त हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था, साई खां पोइ दानिश ऐं हीअ सॼी सथ तव्हां सां गॾु हूंदो ऐं आउं तव्हां खां इजाज़त वठंदुसि। जाॾे पेर तारे ख़ैर। जी नाज़रीन, वेलकम बैक इन दिस स्पेशल ट्रांसमिशन ऑफ सिंध सकाफ़त ऐं ब्रिजिंग बिल्कुलु कंदासीं, छो त सलीम भुट्टो लतीफ़ साहब जो बि हुकुम अची वियो आहे, मुर्ज़ा जो बि आहे कि रंग था नूर था वो कामत था, रंग था नूर था वो कामत था, जिस पे हम मर मिटे कयामत था, और खुश जमालों में धूम थी अपनी, नाम उसका ही वजह शोहरत था, आयु नालो होयो सिंध जो। मां जिते बि हुजां सिंध तुंहिंजो हुजां वल्ला। जी नाज़रीन, वेलकम बैक। यस, अॼु आहे ख़ासि ॾींहुं ऐं टपाल मेज़बान जी मेज़बानी बि आहे। मेज़बानीअ जो राज़ टपाल, मेज़बान चांहि, ऐं चांहि जेसि ताईं आहे त चाह आहे। ऐं ही राब्ते जो हिकिड़ो बहितरीनु सिलसिलो बि आहे। मूंसां गॾु हाणे मुर्ज़ा मजबूर न, पर हाणे हाकिम आयो आहे, हाणे मजबूर न आहे, हाणे द ग्रेट यंग चैप राशिद शाह, अव्हांखे भलीकार चवंदासीं। थैंक यू वेरी मच दानिश भाउ एंड अस्सलाम वालेकुम हाज़रीन नाज़रीन तमामु ॿुधण वारनि खे। सभ खां पहिरियां अॼु जेको ईद जो ॾींहुं आहे उनजो खोड़ खोड़ मुबारकूं। ऐं यकीननि जीअं असां रस्ते ते आयासीं पिया त नंढा नंढा जेके ॿार हुया हिन वक़्तु अजीब अजीब लिबास, अजरक जो लिबास पातो पियो। इन नंढा ॿारनि जी अक्सर इहा ई हूंदी आहे त अमी असांखे लिबास ॾे, सो अजरकनि जो लिबास पातो पियो, नंढियूं नंढियूं टोपियूं, ॾाढा सुहिणा पिया लॻा। ऐं मां तमामु तव्हां जेके बि हिते हाज़रीन वेठा आहिनि उन्हनि खे बि अॼोके ॾींहं जूं खोड़ सारी मुबारकूं पेश कयां थो। बिल्कुलु राशिद शाह, अव्हां खां पहिरियां बि ॻाल्हि थी हुई त अॼु पाण ॾींहं जो वक़्तु आहे सिंध में, मुल्क में, ऐं पाण सेलिब्रेट करे रहिया आहियूं हिकु सकाफ़त, हिकु सिंध। ऐं हुन खां पहिरियां चयो बि हुयो साईं लतीफ़ भुट्टो साहिबु, सलीम भुट्टो लतीफ़ी साहिबु, त सिंध में ॾींहुं आहे पर कंहिं ॿिए मुल्क में राति हूंदी, किथे शाम हूंदी। बिल्कुलु कचेरियूं पाण ज़हन में रखी कंदासीं ताकि जॾहिं हू ॾिसनि त ख़बर पवे त असां 6 डिसंबर क़ौमी ॾींहुं पिया मल्हायूं। भलीकार चवंदासीं डॉक्टर साहब खे, फारूक टालपुर साहिब अव्हांखे भलीकार चवंदासीं। थैंक यू वेरी मच दानिश, वॾी महिरबानी। ऐं सभिनी खां पहिरीं हिन ख़ूबसूरत मौक़े जे हवाले सां, हिन ख़ूबसूरत ॾियारे जे हवाले सां, हिन सकाफ़त जे ॾियारे सां जिते सॼी सिंध जरकी रही आहे, मुरकी रही आहे, सिंध जो हर माण्हू हिन सॼे सकाफ़त जे ॾियारे जे हवाले सां पंहिंजो पंहिंजो रोल प्ले करे रहियो आहे। उन्हनि सभिनी खे हिन सकाफ़त जे ॾियारे ते मुबारकबाद। ऐं अॼोके हिन महफ़िल में वेठल तमामु महिमाननि खे, ख़ूबसूरत महिमान असां सां गॾु सलीम भुट्टो साहब, अयाज़ सरमद आहिनि, डॉक्टर यकीनन दानिश मेहदी
उन्हनि सभिनी खे सलाम। मलिकार चवंदासीं अवां खां पहिरियां कचेरी असांजी हली रही हुई ऐं डॉक्टर नूर चांडू साहिब प्रोफेसर डॉक्टर नूर चांडू साहिब प्रोफेसर ऑफ जियोग्राफी शाह लतीफ़ यूनिवर्सिटी में ऐं ख़ूबसूरत कचेरियूं कयूं आहिनि, ॻाल्हियूं कयूं आहिनि त सिंध जी जेकी सक़ाफ़त आहे हिन जो रोज़ सॼी दुनिया में कीअं माण्हू ॾिसंदा आहिनि। वरी ॿ टे लफ़्ज़ चवंदा तव्हांखे सभु ताज़ो थी वेंदो माहौल। जी डॉक्टर साहिब। महिरबानी साईं। सरमद हाणे हिकिड़ो मूंखे यादि अची वई त हिकिड़ो जेको सांग चयो हाणे हुन में हुई त धरती सॼी सोन आहे। हा सोन जी जेका असां माना कढूं था उहा ईअं कोन्हे त को रियल गोल्ड हुजे, माना मिटी असांजी जेका सोन आहे उहा सोन कीअं आहे, उहा प्रोडक्शन जेका आहे हुनजी उहा सोन आहे। मिसाल तौर ते जेतिरो ऐं दुनिया जा कुझु मुल्क ॾिठा आहिनि ऐं उन्हनि जी हिकिड़ी ॻाल्हि कयां पियो, उनखे मां जोग्राफिकली सिंध सां नथो मैच करे सघां। उनजी हिकिड़ी मख़सूस वजह आहे, असां वटि जेके 4 मौसमूं थियनि थियूं असां हिकु ज़मीन मां 4 प्रोडक्शन खणूं था। ऐं दुनिया जे कंहिं मुल्कनि में तव्हां वेंदो ईअं कोन्हे को। उनजी वजह इहा ई आहे त असांखे असां वटि जेको प्रोडक्शन थिए थी, जेको क्रॉप थिए थो, हर क्रॉप जी जेको हिकिड़ो मख़सूस टेम्परेचर थींदो आहे। जीअं सारियूं आहिनि, जीअं कणिक आहे, जीअं कमंद आहे, जीअं वोण आहिनि, उहे सभु असां वटि थियनि था पिया। ऐं हिकु साल जे अंदरि हिक ई ज़मीन मां असां 4 जेको आहे सो प्रोडक्शन हासिलु कयूं था। ऐं मजमूई तौर ते असां इन ई लफ़्ज़ खे जेको आहे सो सोन चऊं था पिया, त जेको असां पंहिंजी मिटीअ मां उहो कीअं था जेको आहे सो उनखे हासिलु कयूं। तो धरती यकीनन सोन आहे। हाणे सिर्फ़ु उन ते आहे त ॻोल्हण जी ज़रूरत आहे, निकल किथे आहे। ॻोल्हियूं पिया यकीनन ॻोल्हियूं पिया। रिसर्च कयूं पिया, बुक्स में ॻोल्हियूं पिया, पंहिंजे तालुकात में ॻोल्हियूं पिया, पंहिंजे कारोबार में ॻोल्हियूं पिया, पंहिंजे ॾे वठ में ॻोल्हियूं पिया। Am I right, सलीम भुट्टो लतीफ़ी साहिब? खाके खे सोन बणाइण वारा सिंधी। धरती सोनी आहे असांजी, सोन सॼी सिंध सॼी सोनी आहे, त ईअं वरी खाक मां सोन बणाइण वारा सिंधी उहे पोरियत बि आहिनि, उहे वापारी बि आहिनि, उहे ॾेसावर ते कारोबार कंदड़ बि आहिनि, उहे ॿेड़ियाता पणी लोक जेके हुया सिंध जी सक़ाफ़त जा, तॾहिं उहे सफ़ीर हुया जेके पूरी दुनिया में सिंध जो न्यापो खणी पियो विया, अमन जो, मोहबत जो, सहब जो। जॾहिं दुनिया अञा चौमासे जे हवाउनि खां वाक़ुफ़ न हुई, तॾहिं सिंधी ॿेड़िया तन सिड़ ते ॿेड़ियूं हलायूं। यूरोप खे बि 4 सदियूं पोइ ख़बर पई त सिंधी मोहाणा सिड़ जो इस्तेमालु कनि था हवाउनि जे रुख ते। अरबनि खे बि 1 सदी खां पोइ ख़बर पई त सिंधी मोहाणा जेके ॿेड़ा था आहिनि उहे सिड़ ते हवाउनि जे रुख ते ॿेड़ा वॾा काहे था अचनि पिया। माना सक़ाफ़ती सफ़ीर हुया तंहिं दौर जा असांजा। आया सरमद आया जॾहिं ॻाए रहियो हुयो न सॼी सोन, त अव्हांजी अखियुनि में ॻोढ़ा बि हुया, अव्हां इश्क कंदा आहियो सिंध सां ऐं सिंध सक़ाफ़त सां। राशिद शाह, धरती खां सवाइ कुझु कोन्हे को। धरती जी मोहबत सां ई बाक़ी मोहबतूं आहिनि। बाप भी बीती आहे, औलाद बीती आहे, ज़िंदगी बीती आहे, ही जहान बीती आहे, अॻियों जहान बि हिन धरती सां जुड़ियल आहे। सुञाणप धरती सां आहे। पंहिंजी ख़बर थी पए, पंहिंजे जिस्म जी ख़बर थी पए, धरती छा आहे। डॉक्टर साहब छा दानिश, मां सम्झां थो त जंहिंखे पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजी ज़मीन सां प्यार न आहे, उहो शायदि कंहिंसां प्यार कोन करे सघे। बिल्कुलु बस। सो अच्छा, ॿियो जॾहिं पाण सोन जो ज़िक्र पिया कयूं त सोन बेसिकली हिकिड़ो मेटल आहे ऐं हिकिड़ो क़ीमती मेटल आहे। असां उनजे जेको उनजी इफ़ादियत आहे उन हवाले सां उनखे सोन पिया चऊं। त असांजी जेका धरती आहे, असांजी जेका सिंध आहे, उहा सोन खां कई दफ़ा कई गुना असांजी धरती सोन खां वधीक क़ीमती आहे। ऐं हिन ई धरती मां असां इन सोन जहिड़ा कई मेटल कढी सघूं था। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। फिजा मारवी ग्रुप मौजूद आहे। चओ त ख़ूबसूरत सॉन्ग सिंध जे नाव कनि ऐं सिंधियुनि जे नाव कनि, पोइ सिंध में हुजनि या दुनिया में कहिड़े बि मुल्क में हुजनि, असांजा कन बिल्कुलु मुंतज़िर आहिनि ऐं पंहिंजी मौसीक़ीअ सां असांखे झुमाई। बिस्मिल्लाह। प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पतेर लखन में सुहिणा माण्हू
प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखन में सोहणा माण्हू टोपी अजरक पट कुहाड़ी अला टोपी अजरक पट कुहाड़ी भलो मियाँ टोपी अजरक पट कुहाड़ी आए सिंधी निज सुञाण पया आए सिंधी निज सुञाण पया सोहणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखन में सोहणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखन में सोहणा माण्हू अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधियुनि सां होला अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधियुनि सां भलो मियाँ अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधियुनि सां पुछ करे पक हो यार पुछ करे ॾिस पक हो यार सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखन में सोहणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखन में वाह 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 नो नीड ऑफ ऑर्केस्ट्रा जॾहिं पाण सिंध जी ॻाल्हि कंदा आहियूं त माइक जी बि ज़रूरत न हूंदी आहे ऐं असांजे सिंगर्स खे म्यूज़िक या इंस्ट्रूमेंट जी बि ज़रूरत न हूंदी आहे हिन में एतिरो सुर आहे राग मतलब जलाल है ना जेको जॾहिं असां पंहिंजे सिंध जो ज़िक्र कयूं था त पोइ असांखे कंहिं बि शइ जी ज़रूरत जॾहिं असां दानिश भाउ ॿिए के शहर में वेंदा आहियूं ऐं या ॿिए के कंट्रीअ में अगरि असां वेंदा आहियूं उते वञी करे असांखे ख़बर पवंदी आहे हीअ सिंधी आहे असां केतिरो बि पंधु करे उनजे दरवाज़े ते वेंदा आहियूं दरवाज़े ते वेंदा आहियूं वञी करे हुन सां मिलंदासीं तव्हां सिंधी आहियो माशाअल्लाह मतिलबु हिकिड़ी अजीब हिकिड़ी ख़ुशी थींदी आहे ईअं सम्झो था पंहिंजी मटीअ जो पंहिंजो पाण हिसो मिलियो आहे असांखे आउं वियुसि ब्रुनाई दारुसलाम त हुते बसि पंहिंजा ॿ टे कम हुया यूनिवर्सिटी में कॉलेज में ख़बर पई हिकिड़े सिंधी प्रोफेसर खे त दानिश आयल आहे त ज़ाहिर आहे हिकिड़ो प्यार आहे भाऊ 3 ॾींहंनि ताईं हू सुबुह शाम मंझंदि 3 दफ़ा जीअं त डॉक्टरनि जी डोज़ हूंदी आहे हू ईंदो दानिश तूं मुंहिंजे लाइ मेडिसन आई यार तूं मां तोखे ॾिसंदो आहियां न ढाकुर पाईंदो आहियां अलाए मूंखे केतिरी ताक़त मूंखे रूह खे सुकून मिली वेंदो आहे मां हैरान आहियां ही प्रैक्टिकल मूंसां थियो आहे साईं सलीम साईं अवां इश्क जी इंतिहा ते हूंदा आहियो सलीम साईं महबूब जॾहिं इंडिया वई उतां जा जेके हिते विरहाङे जे टाइम ते माइग्रेटेड सिंधी हुया उन्हनि में हिकिड़ो झूनो हुयो हुनजे मेज़बान खां इहे लफ़्ज़ चई इजाज़त बि घुरी त न्याणी आहे इजाज़त सही आहे मूंखे छुअण ॾियो मथे ते हथ रखण ॾियो ॼण मूं पंहिंजी धरती खे छुई जीअं भाऊ ॻाल्हि कई त असां जॾहिं पाण में मिलूं था परॾे में बि ॼण त पंहिंजी धरती जो हिकु हिसो ॿी हिसे सां मिले थो उहा खमीर जेको आहे असांजी धरती जो उहो छिके थो उन में कशिश आहे दुनिया जे डिघे अरसे खां वठी तव्हां ॾिसो हिते केतिरा ई हमलियावर आया कई मरी खपी विया कई हितां जा थी विया हितां जी सुञाणप हुननि जेको सो पंहिंजी सुञाणप करे छॾी हितां जे रंग में रंगजी विया फितरत आहे न इंसान जी नेचर सिंधी नेचर दीन इस्लाम ऐन फितरत आहे सिंधी सकाफ़त बि ऐन फितरत आहे जीअं तव्हां चयो दुनिया में हे ब्लेसिंग ऑफ नेचर आहे सिंध धरती सिंध जी सकाफ़त जेतिरो सकाफ़त ज़रखेज़ हूंदी आहे न जेतिरी सकाफ़त आसूदी हूंदी आहे शाहूकार हूंदी आहे न ओतिरा ई उन क़ौम जा ख़्याल वीचार जेके से ख़ूबसूरत हूंदा डॉक्टर नूरमद चालू साहिब कुझु चवणु साईं मां लतीफ़ी साहिब जी ॻाल्हि खे थोरो हुनखे मां एड कयां थो त 712 खां अॻु में सिंध ते 14 हमला थिया हुआ
उहे त सिर्फ़ु अर्बन जा उन्हनि खे कंहिं जेको आहे सो मोह ॾिनो उहे हितां जा लोकल मक़ामी सिंधी हुया तो माण्हू धरती सां मोहबत कनि था, तहफ़ुज़ कनि था, जान ॾियण जे लाइ बि तयारु वेठा आहिनि। तो इहा सिर्फ़ु इहा नाहे त जेको आहे हुन में का ॿी मुराद हुजे, सिर्फ़ु इहा आहे धरतीअ सां मोहबत, पंहिंजे कल्चर सां मोहबत। जीअं मां अॻ में इंटरव्यू में हिकु लफ़्ज़ कढियो त अॼु जो ॾींहुं बि निरालो, असांजी सकाफ़त बि निराली आहे ऐं असांजो जेको कल्चर आहे उहो बि निरालो आहे। त असां मुख़्तलिफ़ हवालनि सां पाण निराला आहियूं। ख़ासि तौर ते असां जेको अॼोको ॾींहुं जेको सेलिब्रेट कयूं था त उहो मुख़्तलिफ़ हवालनि सां निरालो आहे। तो धरती सां मोहबत आहे, कल्चर आहे असांजो। ऐं ख़ासि तौर ते हीउ जेको असां ॿाहिरि निकिरी आया आहियूं ॻोठनि खां, जेको आहे शहरनि में जेको असांजो कल्चर मुंतकिल थियो आहे, त हिकिड़ो माना ईअं सम्झो करे त हाणे उहा शइ लिकी छपी न रही आहे जेके माण्हू जेको आहे हिकिड़ो ख़ौफ़ हूंदो हुओ या हिन क़िस्म जी ॻाल्हियूं हूंदियूं। त हाणे मसल हिकिड़ी शइ वाज़े तौर ते आहे त हिन कल्चर सां मोहबत करण वारा, हिन धरती सां मोहबत करण वारा माण्हू बि आहिनि। अवां चयो हुयो पहिरियों ई त पहिरियां ॻोठनि में, पर हाणे शहरनि में बि मोहबत। सर हाणे पाण ब्रेक ते आहियूं, पर अवां जी ॻाल्हि ज़रूरु ॿुधंदासीं। डॉक्टर साहब ॿुधायो। मां इहो पियो चवणु चाहियो त न सिर्फ़ु असां ॿाहिरि खां शहरनि ताईं आया आहियूं, बल्कि असां पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि निकिरी पूरी दुनिया में प्रोमोट कयो, पूरी दुनिया में असां पंहिंजे कल्चर खे प्रोमोट कयो आहे। असांजे कल्चर खे हाणे सॼी दुनिया सुञाणे थी, असांजी अजरक खे, असांजे जमाले खे, शाह खे, सचल खे, सामी खे, सॼी दुनिया सुञाणे थी। हिकिड़ो ज़िक्र आऊं ब्रेक खां पहिरीं दानिश करणु चाहियां थो, उहो इहो त मूं जेका शइ शुरू में चई त जेको माण्हू पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजी ज़मीन सां मोहबत नथो करे उहो शायदि कंहिं सां बि नथो करे। ऐं उनजो सबूत हिकिड़ो इहो बि आहे त असांजे सिंध जी हिकिड़ी वॾी महान शख़्सियत तालीम जे हवाले सां हुनजो वॾो नालो दादी लीला। दादी लीला जॾहिं हिंदुस्तान में हुई त उते हुनजी तबियत ख़राबु थी ऐं पोइ हुनखे महसूसु थियो त शायदि हू जी कान सघंदी, त हुन चयो त मूंखे जल्दी खां जल्दी सिंध पहुचायो, मां उते वञणु थी चाहियां, मां हिते मरणु नथी चाहियां। ज़िंदाबाद ज़िंदाबाद। मूं वटि लफ़्ज़ न आहिनि, बल्कि कमर्शियल ब्रेक वठण जा बि लफ़्ज़ न आहिनि। कमर्शियल ब्रेक, वरी मिलूं था। जी नाज़रीन, वेलकम बैक इन ईद स्पेशल ट्रांसमिशन। यस, ईद जो ॾियारो आहे, सिंध सकाफ़त जो ॾियारो आहे, हिकु सिंध हिकु सकाफ़त जो ॾियारो आहे। ऐं राशिद शाह जंहिंमें असां तमामु बहितरीन, जंहिंमें असां पी रहिया आहियूं टपाल मेज़बान, मेज़बानीअ जो राज़। ऐं चांहि इहा हूंदी आहे जो अक्सर तव्हां ॾिठो हूंदो ॻोठनि में त मानी वग़ैरह बि तव्हां खाराए छॾियो, पर जे चांहि न प्यारी आहे त पोइ चवंदा आहिनि असांखे त तव्हां कुझु ई कोन खारायो आहे। पोइ जॾहिं चांहि पी बि आहे त पोइ चवंदा हा अल्हम्दुलिल्लाह हाणे सभु कुझु खारायो तव्हां। त टपाल पीओ ऐं रिश्तनि में मोहबतूं वधायो। ख़ुशि हुजो ऐं कामयाबु हुजो। बिल्कुलु। यस नाज़रीन, ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि सिंध जूं, सिंध जी सकाफ़त जूं, सिंधी टोपी, सिंधी पटको, सिंधी अजरक, सिंधी कल्चर, सिंधी मोहबत, सिंधी बिज़नेस, सिंधी एजुकेशन जी। ऐं जॾहिं सिंध जी ॻाल्हि हूंदी आहे त सलीम भुट्टो लतीफ़ी साहिब विच में चयो ऑफ द माइक त हर अजरक जी, डॉक्टर साहिब साईं जन ॿुधायो त हर एरिया जी अजरक जी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे, पंहिंजा रंग हूंदा आहिनि ऐं पंहिंजी कशिश हूंदी आहे। थोरी हिन ॻाल्हि खे डिटेल में ॿुधाईंदा छा जे करे? उनजो सबबु दानिश हीअ आहे त अॻ में थोरो ॻाल्हि करे चुकासीं। हा, तव्हां लाड़ में वेंदव त उते जी मिटी जी ख़ुशबू पंहिंजी आहे हिकिड़ी, उते जो पाणी जंहिंमें अजरक छछोलजे थो जी, उन जी ख़ुशबू ज़ाइक़ो पंहिंजो आहे। ऐं जेके मटीरियल मसाला इस्तेमालु कया था वञनि उहे उतां जे वणनि मां हासिलु थियल उहे वण जी जिन्स बि हूंदी, उन जी ख़ुशबू बि हूंदी। ईअं तव्हां हैदराबाद जे आस पास ईंदव त उते जी मिटी जी ख़ुशबू बि आहे, क़िस्म मिटी जो ॿियो आहे त ज़ाहिर उहा ॿी थी थिए। जंहिं पाणी में छछोलजे थो वरी उहो पाणी जो बि ज़ाइक़ो पंहिंजो आहे। पोइ माण्हू कीअं छॾे हिन खे? हद त ही आहे त पंहिंजो ॻोठ छॾे ॿिए ॻोठ में या ॿिए शहर में कीअं वञे? केतिरी त बेक़रारी हूंदी आहे। मुल्क ॿी ॻाल्हि आहे। न, मोहबतूं जेके आहिनि उहे इंसानियत जी मीरास आहिनि। सिंध इहो आलमी अमुन जो सनीहो रखे थी सदियुनि खां। त असांजी का सरहद कान्हे, मोहबत जी का सरहद
बिल्कुलु बिल्कुलु वाह वाह ईअं सिंधियत जेका आहे, सिंधी सकाफ़त जेका आहे, सिंधी मिज़ाज जेको आहे, सिंधी सकाफ़त खे अॾींदड़ उहे हुनरमंद पौरियत जेके मुंहुं जे दड़े खां वठी पणी लोक सॾिबा हुआ, ॿेड़िया था दुनिया जा तव्हांखे ख़बर आहे हींअर ते 50% जिप्सी सिंधी आहिनि बेसिकली। हा पॉइंट इहे हितां जा मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ तारीख़ी जबर जे करे, यलगारनि जे करे, जंगुनि जे करे, ॿियनि आफ़तुनि जे करे हितां लॾे जेके से ईअं खाना बदोश थी विया आहिनि। रेड इंडियंस इंडिया बेसिकली इहो इंडस मां इंडिया बि इहो निकितल अथव। रेड इंडियंस रेड ॻाढ़ा सिंधी जी अमेरिका में जेके आहिनि, ऑस्ट्रेलिया में जेके आहिनि, इहे बेसिकली मुंहिंजे दड़े जे दौर वारे उन क़ौम जो नसुल आहिनि। वाह वाह वाह। उते उन्हनि वञी जेको ज़राअत में एग्रीकल्चर में रिनोवेशन ईंदी आहे, इनकलाब आंदो आहे। अॼु अमेरिका जी 50% इकोनॉमी जेका आहे मकई ते आहे, मकई जो हज़ारे जिन्सूं उन्हनि सिंधियुनि जी ईजाद थियल आहिनि। छा ॻाल्हि आहे, छा ॻाल्हि आहे। वॾी कहाणी आहे सिंध जी सकाफ़त एॾी ज़रखेज़ आहे, जीअं सम्झो त हिकिड़ी नेचर कुदरत फितरत तव्हांखे ॾिए थी न, उहो सभु कुझु सिंध दुनिया खे ॾिनो आहे। वाह 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 वाह। डॉक्टर नूर चांडू साहिब पाण बि प्रोफेसर ऑफ जियोग्राफी आहिनि ऐं मां ॾिसां पियो त अमेरिकन्स, चाइनीज़, ऑस्ट्रेलियन, ॿियनि मुल्कनि जा जेकी सफ़ीर आहिनि हू एतिरी ख़ुशी महसूसु था कनि हिन सिंधी ॾिहाड़े ते त हिन सिंधी ॿोलीअ में पंहिंजे प्यार जा लफ़्ज़ न ॾिना आहिनि। मतिलबु आहे त अव्हां छा चवणु चाहींदा? उन्हनि जेको आहे जेके असांजा सफ़ीर आहिनि उन्हनि पंहिंजी असांजी ॿोलीअ में, न की उन्हनि पंहिंजी ॿोलीअ में, की असांजी ॿोलीअ में उन्हनि जेको आहे सो एकता जी दिहाड़े ते जेको आहे सो मुबारकूं ॾिनियूं आहिनि। हाणे असुल में सर उनजी हिकिड़ी मख़सूस वजह आहे, उहा इहा ई आहे त हर माण्हू खे पंहिंजो कल्चर प्यारो आहे, हिन में को बि शक कोन्हे। उहो असांजो कल्चर हुजे या कंहिं ॿिए जो कल्चर हुजे, ऐं जेको धरतीअ सां साईं जी ॻाल्हि वांगुरु को मुहबत नथो करे त उन में बि इंसानियत कान्हे का। बिल्कुलु। हाणे उन्हनि खे इहा ख़बर आहे त ही माण्हू थोरो धरतीअ सां वधीक मुहबत कंदड़ आहिनि, उनजी हिकिड़ी मख़सूस वजह आहे जी, सिर्फ़ु इहा ई आहे त ही माण्हू धरतीअ सां वधीक मुहबत कंदड़ ई आहिनि। उनजे करे जेको आहे सो हू असांजी ॿोलीअ में ई असांखे मैसेज ॾियनि था ऐं असांखे मुबारकूं ॾियनि था पिया। वेल डन वेल डन। बसि सरमद अयाज़ खे चवंदासीं ऐं डॉक्टर साहिब अव्हां कुझु चवणु चाहियो? मां चवणु इहो पियो चाहियां दानिश त बल्कि मां इन हवाले सां सलीम साहिब खां कुझु मदद बि वठणु चाहियां थो, छाकाणि त मां जॾहिं इन हवाले सां सोचींदो आहियां त हिन धरतीअ ते सलीम साहिब सिंध जी धरतीअ ते कई काहूं थियूं ऐं हमलावर हिननि ते हिननि हमिलो कयो, पर वॾी ॻाल्हि इहा थी त जॾहिं उहे हमलावर हिते आया, सिंध में आया, त उहे हिन सिंध में पंहिंजो कल्चर, पंहिंजी ज़बान, पंहिंजो मज़हब ॾियण जे बदिरां हिन धरतीअ जे कल्चर खे अपनाए विया, हिन धरतीअ जी ज़बान खे अपनाए विया, हिन धरतीअ जे मज़हब खे अपनाए विया, पीसफुल थी हलिया विया। त ॾिसो त हिन धरतीअ में केॾी कशिश आहे। मां सम्झां थो तव्हां हिन ते वधीक रोशनी विझंदव। बसि हू बिल्कुलु कंदासीं। हाणे सर हा ठीकु आहे। क़ौम जी सकाफ़त ऐं ॿोली शाहूकार हूंदी आहे न, त उहा हमले आवर खे बि झुकाए सघंदी आहे इन महाज़ ते, पंहिंजे रंग में रंगे में। ज़बरदस्त। सरमद ही ॻाल्हि संगीत में हुजे, प्यार जी ॻाल्हि, इश्क जी ॻाल्हि, सिंध जी ॻाल्हि, माइक ओवर जी जी सरमद अयाज़। बिल्कुलु धरती जी ॻाल्हि हूंदी, सिंध जी ॻाल्हि हूंदी। यस। जो
जिंदाबाद 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 ख़ूबसूरत अंदाज़ राशि शाह तमाम बेहतरीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं गॾु मेज़बान सां ऐं मेज़बान आहे रिश्तनि जो शान